अदालत के हुक्म ते सखर मोटर वर्क्स एसोसिएशन जूं 10 डिसंबर ते थींदड़ चूंडुनि में हिस्सो वठण लाइ सखर मोटर वर्क्स के 3 पैनलनि अवामी पैनल मोटर वर्क्स, अवाम दोस्त पैनल मोटर वर्क्स ऐं आज़ाद मोटर वर्क्स पैनल के अॻवाननि जो इजलास थियो, जंहिंमें मुश्तरका मोटर वर्क्स पैनल के प्लेटफॉर्म तां इलेक्शन में हिस्सो वठण जो ऐलान कयो वियो। इजलास में मोहम्मद नदीम मुगल, शहजाद खोखर, मोहम्मद अकरम मस्तोई, गुलाम नबी महर, हिदायतुल्लाह खुसो, शफीक अहमद भट्टी, मोहम्मद इमरान, अब्दुल रशीद, अब्दुल गनी, मोहम्मद कमर ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त मुश्तरका मोटर वर्क्स पैनल मिस्त्री भाइरनि जे जाइज़ मसइलनि खे हल कराइण समेत डेंटर पेंटर मैकेनिक कॉलोनी में सफ़ाई सुथराई, बिजली पानी जे निकाल ऐं मसइलनि जे ख़ात्मे लाइ भरपूर कोशिशूं कबियूं, जॾहिं त मिस्त्रियुनि सां माज़ी में थियल नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो कराईंदासीं। कॉलोनी के प्लाटनि में थियल गोबियुनि ख़िलाफ़ भी कार्रवाई कराईंदासीं। अगूणनि करप्ट उहिदेदारनि जे वोट ज़रिए रसारोप कई वेंदी। आख़िर में मुश्तरका पैनल के समूरनि मेंबरनि खे पैनल सां वफ़ादारी जो हलफ़ पिणु खणायो वियो। शफीक अहमद भट्टी समूरनि मेंबरनि खां हलफ़ वरितो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।